नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। पीर जो गोठ में खबर दी दालो पीर जो गोठ में म्यूनिसिपल मुलाजिम अब्दुल जब्बार शरत जी 3 महीना का पगार बंद थियण खिलाफ एसी खिलाफ ऑफिस अगियां 12 समेत एहतजाज किया वो। इन हवाले से अधिक तफसील बुधाए रहा पीर जो गोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। अब्दुल जब्बार शरत जी 3 महीननि खां पगार बंद संदसि सां थींदड़ ज़ुल्म ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे अवामी न्यूज़ सां वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जी छा मसलो आहे तव्हां सां? पगार बाबा मां पार्क जो चौकीदार अब्दुल जब्बार शरत उदा मसलो इहो ई आहे पगार जो 3 महीननि खां वठी पगार बंदि आहे। टीहों सां मिलियो आहियां उन बि कुझु न कयो। अरे हुन अकाउंटर साहब सां मिलियो आहियां उन बि न कयो कुझु। छा था चवनि उहे चवनि था ॾींदासीं हर महीने हर साल साईं 3 महीननि खां आसरा था ॾियनि। हा और वरी एसी साहब सां बि मिलियुमि उन बि चयो त वरी अॻिले महीने में कंदासीं। त हाणे मां मुंहिंजा बचा छा करायां बचा। अब्दुल जब्बार एहतजाज कंदे पंहिंजी ॾुखाईंदड़ कहाणी ॿुधाए लुड़क रोके न सघियो। वधीक संदसि जो चवणु हो त 6 ॿार आहिनि भाउ। अच्छा 6 ॿार आहिनि। पोइ तव्हां हाणे डीसी खां कहिड़ी अपील पिया कयो? डीसी सां इहा ई अपील था कयूं त असांजी इहो पगार कराई वञे महिरबानी करे। बदमाशी थो करे भई। अच्छा तूं हक़ तो घुरे तो कीअं था चवनि बदमाशी तो करे? बदमाशी थो करे। मां ग़रीब माण्हू काॾे वञा काॾो उहे बचा पालियां। मुंहिंजो हक़ कयो वञे साईं। मां ग़रीब आहियां मुंहिंजो हक़ कयो वञे। डीसी साहब खे अपील थो कयां त मुंहिंजो हक़ कयो वञे। मां ग़रीब आहियां सफ़ा सारे छॾियो भाउ हेॾे ऑफिस जे अॻियां। अब्दुल जब्बार जो चवणु हो त एसी अब्दुल बास तकिड़ो सीएमओ खां हक़ घुरा पियो त मूंखे बदमाश ऐं चुप रहण चयो पियो वञे। मूंसां इंसाफ़ न कयो वियो त ॿी सूरत में पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि। कैमरामैन टीम सां गॾु नौमान कासकेली, अवामी न्यूज़ HD पीर जो गोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।